ख्याल से पहली बार इतने बड़े पैमाने पे आपने करने का सोचा, वहाँ पे आपने ये फिल्म महोत्सव आयोजित किया, इसलिए काम करते रहिए, हम आपके साथ हैं। मुझे सिंध मत गोया पेजी सिंध पेजे हमारे बचा देता मुझे सिंध मत गोया पेजी सिंध पेजे हमारे बचा देता ये सारा सिंध का नजारा ये सारा सिंध का नजारा मन जुड़ा तू बाहे बाहे की कभी गाया गाया मन जा जो आया आया मन जुड़ा तू आया मन जा जो आया मन जुड़ा तू आया सोचो खाली ऐं समझो, पर उनके एक्चुअल में सच करण, हिन ग्राउंड ते आणण ऐं इन तरह पेश करण, वो सिंधु सखा संगम जी मेहरबानी आहे। बिग क्लैप फॉर सिंधु सखा संगम। भले पहिरियों त उन्हनि खे कीअं लॻंदो मूंखे उहा ख़बर न आहे, पर उन्हनि जेको बि आहे इमीडिएटली जेको मां चयो उहो एडॉप्ट कयूं, पेपर ते आंदऊं, उनजी वर्किंग चालू कयूं, ड्राइंग्स ठहिया, सैंपल ठहिया, प्रीमिनरी असां मिलियासीं, पर अंत रिज़ल्ट जेको आहे उहो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे। एतिरे वॾे इवेंट जो भरोसो असां सिंधु सखा संगम जे कलाकारनि जे मथां रखणु, इहा हिकु सची क़ाबिले तारीफ़ आहे राजू खेतवानी जी, छो त अहिड़ा डिसीशन्स ई साम्हूं वारे खे प्रोत्साहित कंदा आहिनि ऐं इहो असांखे प्रोत्साहित कयो आहे, कॉन्फिडेंस ॾिनो आहे राजू खेतवानी जी।